अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां अवां जो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, पाकिस्तान जी बेहतरी लाइ हिकु ॿियो अहम इजलास थियण वञे पियो, जेको शंघाई सहकारी तंज़ीम पारां जेको थींदो आहे। उहो हर साल थींदो आहे, पर हिन दफ़े पाकिस्तान लाइ इहो एज़ाज़ हासिल आहे त इहो पाकिस्तान में थिए पियो ऐं पाकिस्तान उन जी मेज़बानी करे पियो, जैमें चाइना जा वज़ीर आज़म जेके आहिनि उहे बि पाकिस्तान पहुची विया आहिनि। उन्हनि सां गॾोगॾु जेके ॿिया महिमान आहिनि, भारत जो 4 रुकनी वफ़्द बि पहुची वियो आहे। रूस खां जेको वफ़्द उहो बि पहुची वियो आहे। ही सुभाणे खां 15 ऐं 16 अक्टूबर ते ॿिनि ॾींहंनि जो इजलास आहे। इजलास में जेके मामलात आहिनि उहे ॾिसजनि, कहिड़ा डिस्कस था थियनि। हीउ त हिकिड़ो सालियाना थींदो रहंदो आहे जेको शंघाई सहकारी तंज़ीम पारां मुनक़द कयो वियो हूंदो आहे, पर हींअर पाकिस्तान होस्ट करे पियो। इहा पाकिस्तान लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे। शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गेनाइजेशन जेका ऑर्गेनाइजेशन आहे, जेका कोऑपरेशन हूंदी आहे सिक्योरिटी ते, कोऑपरेशन हूंदो आहे मुल्कनि जो सिक्योरिटी जे हवाले सां, इकोनॉमिकली ऐं पॉलिटिकल वे सां। इन टिनी जेके कंहिं बि मुल्क जी डेवलपमेंट जेका आहे इन टिनि जेके पॉइंट्स आहिनि इन्हनि ते ग्रो करे थी पई। हिकु सिक्योरिटी मामिलो, ॿियो इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल, इहे 3 इशूज़ जंहिंजा रिज़ोल्व आहिनि उहो डेवलपमेंट कंट्री में शुमार थिए थो। पाकिस्तान बि डेवलपमेंट कंट्री में शिकार थिए थो, पर अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में इन टिनी पॉइंट्स में कुझु न कुझु इशूज़ आहिनि। ऐं हाणे जेको शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन जो जेको इजलास सुभाणे खां थियण वञे पियो, इन में केतिरो पाकिस्तान खे बेनिफिट मिलंदो ऐं पाकिस्तान जे लाइ केतिरी बहितरी हूंदी, ऐं उनखां अलावा इकोनॉमिकली पाकिस्तान खे केतिरो बेनिफिट थींदो, सिक्योरिटी सूरत हाल ते छा थींदो, उनखां अलावा पॉलिटिकली जीअं पाकिस्तान इंडिया जो रिलेशन आहे उन मामले ते छा पाकिस्तान ऐं इंडिया विच में का राय वरिती वेंदी या उन इशू खे रिज़ोल्व करण जी कोशिशि कई वेंदी। इन सॼे मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु अॻोणा सफ़ीर ऐं तजिया निगार मौजूदु आहिनि ज़फ़रुल्लाह शेख साहब। वॾी महिरबानी ज़फ़रुल्लाह शेख साहब, अमां असांखे टाइम ॾिनो। सभ खां पहिरियां सर, ही पाकिस्तान जे लाइ ख़ुशाइंद ख़बर आहे त पाकिस्तान हिन दफ़े शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गेनाइजेशन खे होस्ट करे पियो, पर सर हिन में तव्हां छा था सम्झो? ॿिनि ॾींहंनि जो जेको इजलास आहे इन में पाकिस्तान जी बहितरी लाइ कहिड़ा पॉइंट्स आहिनि जेके पाकिस्तान जी बहितरी लाइ साबित थींदा? ऐं नंबर 2 सर, इहो बि आहे त इंडिया ऐं जेको पाकिस्तान जो मामिलो आहे, छा उन ते का ॻाल्हि ॿोल थींदी? छा उन जे हवाले सां को बेनिफिट थींदो पाकिस्तान खे? महिरबानी अदा सां दावत ॾिनी। ॾिसो, एससीओ जेको आहे इहो 2001 में चाइना ऐं शइ ठाहियो हुयो। उन में पॉलिटिकल बि हुई, डिफेंस वारो बि हुयो। हलंदे हलंदे मेंबरशिप वधी। पाकिस्तान जी मेंबरशिप 2017 में फॉर्मली थी। इंडिया बि हुन में फॉर्मल, हाणे 9 मेंबर्स हुननि जा आहिनि। असांजे एससीओ जा हुन में 3 मेंबर्स जेके आहिनि ऑब्जर्वर्स आहिनि, मंगोलिया, बेलारूस ऐं अफगानिस्तान। उन खां पोइ डायलॉग पार्टनर्स जी वॾी लिस्ट आहे ॿियनि खनि जी आहे। मां हिन डिटेल में न वेंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, वॾो ऑनर आहे असांजे लाइ। ऐं हीउ इजलास बाय रोटेशन थींदो आहे। 9 मुल्कनि जे हेठ में बाय रोटेशन थींदो आहे। हिन दफ़े माशाल्लाह पाकिस्तान खे तमामु वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तमामु सुठो इजलास आहे। हिन में जेके मसइला जेके हिकिड़ो त उसूल आहे हिन जो त बायोलेटरल मैटर्स हिन में डिस्कस न थींदा आहिनि। ॿियो उसूल आहे त पॉलिटिकल खे अवॉइड कयो वेंदो आहे। हिन में प्योरली ट्रेड, कॉमर्स, एनवायरमेंट, जीअं क्लाइमेट चेंज, सोशल, उहे प्रॉब्लम्स थींदा। सॼो पॉलिटिकल डिफरेंसिस में त क्लैशिस आहिनि इलाही। उनजे इन करे हीउ जेको इजलास थींदो, इन जो एजेंडा इहो ई आहे त ट्रेड ऐं कॉमर्स हिक में त कीअं वधाई वञे। पाकिस्तान नेचुरली हिन मां फ़ाइदो वठंदो। असां पंहिंजूं अपॉर्चुनिटीज़ ॿुधाईंदासीं। असां पंहिंजो ॿुधाईंदासीं त इन्वेस्टमेंट जी केतिरियूं अपॉर्चुनिटीज़ असां वटि आहिनि। सभु शइ इहा हर मुल्क पंहिंजी पंहिंजी प्रेज़ेंटेशन ॾींदो। हिंदुस्तान जी तव्हां ॻाल्हि कई, जयशंकर जेको हुनजो फॉरेन मिनिस्टर आहे, उन अवली चई छॾियो आहे त मां बायोलेटरल ते कॾहिं ॻाल्हाईंदो, रुॻो एससीओ में असां अटेंड करण था अचूं। ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे, पर पाकिस्तान हमेशह कोशिशि कई आहे त इंडिया सां बि सुठा तालुकात थियनि। त इहे सॼी मीटिंग जेके साईं थींदियूं न, इहा साइड लाइन स्टेप आहे। ऑर्गेनाइजेशन जे साइड लाइन ते थींदी। सॼो चाइनीज़ प्रीमियर आयो आहे ऐं हुनजो प्राइम मिनिस्टर आयो आहे। सभिनी मुल्कनि जा प्राइम मिनिस्टर आया आहिनि। ईरान जो फर्स्ट वाइस प्रेसिडेंट आहे। रुॻो इंडिया मां फॉरेन मिनिस्टर आयो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त इहा ऑर्गेनाइजेशन तमामु वॾी आहे ऐं हिन में बेसिकली ट्रेड ऐं कमर्शियल आहे, नंबर 1। नंबर 2, साइड लाइन ते जीअं 16 तारीख़ ख़तमु थींदी या हाणे अॼु खां वठी इलाही बायोलेटरल मीटिंग्स आहिनि। चाइना सां वॾो प्रोग्राम आहे, एमओयू साइन थींदा। इलाही मुल्कनि सां एग्रीमेंट्स थींदियूं। प्राइम मिनिस्टर ऐं ॿियनि जूं मुलाक़ातूं थींदियूं। वॾी अपॉर्चुनिटी आहे पाकिस्तान जे लाइ त हिते जेको थिए थो। पर ॻाल्हि इहा आहे त वरी पोइ ॿी ध्रुव बि आहे जेके धरनो हणी वेठी आहे
पाकिस्तान के खिलाफ तो हीअं न कंदो त हीअं कंदासीं, उहो न कंदो त हीअं कंदासीं। पाकिस्तानी आहियूं, असांखे एॾो अफ़सोस थो थिए यार पाकिस्तान जो तव्हां शो कयो, पंहिंजो मैग्नानिमिटी शो तव्हां कयो त न असां हिक ई प्लेटफॉर्म ते आहियूं। हे टाइम धरने जो ॾींदासीं डी चौक में, कहिड़ो तरीक़ो आहे मूंखे ॿुधाए। मां पॉलिटिशियन आहियां पर अफ़सोस थो थिए मूंखे, हेॾा मुल्क आया आहिनि, हेॾा वीआईपीस आया आहिनि, उनखे इज़त करणु खपे, सभु कुझु करणु, पर लीडर सां मुलाक़ात सभु कंदा आहिनि। हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे त कंडीशनल जो आहे त न त धरनो असां जारी रखंदा। हिकिड़ी त ॻाल्हि आहे, मां इहो चई जनरल ॻाल्हि आहे, मां को पॉलिटिशियन न आहियां, मां हिकिड़ो डिप्लोमेट आहियां। ॾिसो इन डिप्लोमेसी में केॾी महिनत सां हीअ पाकिस्तान में कॉन्फ्रेंस थी रही आहे ऐं एॾी हिन में अरेंजमेंट्स थींदियूं आहिनि, एतिरा डेलीगेट्स ईंदा आहिनि, असांजे धरतीअ ते आया आहिनि। दुनिया में कोई अहिड़ो मुल्क कोन्हे जिते कॉन्फ्रेंस ते ॿाहिरों जेके धरना हणी कोई वेहनि। हिकु मिसाल त तव्हांखे दुनिया में न मिलंदो। हिते हिकिड़ी पार्टी आहे, न असां कंदासीं। अरे ठीकु आहे, हुनजो राइट आहे, पंहिंजे लीडर सां मिलणु ॾियो, पर भला 15 थोरी छो मिलणु ॾियो, बाद में मिली सघनि था। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, छा थी वेंदो फलाणे जेको आहे, वॾो त ॻाल्हि कान्हे का, पर हाणे उहो पॉलिटिशियंस पाण फ़ैसिलो कनि। त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त मां हिकिड़ो डिप्लोमेट थी हेॾी महिनत कई आहे, फॉरेन ऑफिस महिनत कई आहे, सभु कुझु कयो आहे, हिकु हिकु माण्हू जेको हुनजी ड्यूटियूं आहिनि, साईं त हुनखे फॉरेन मिनिस्टर्स, डिप्टी फॉरेन मिनिस्टर्स सभु आया आहिनि। छा ॾिसंदा हुनजी त कहिड़ी पाकिस्तान जी आहे। मां सीधा गॾु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायां जेकी पॉलिटिकल आहे, नेक्स्ट इलेक्शन में हिननि खे 20% बि वोट न मिलंदा। सभु माण्हू हिन शइ खे कंडम था कनि। साईं मां पाकिस्तानी आहियां, मां बि कंडम थो कयां, इहो थींदो आहे कॾहिं? भेण हेॾा माण्हू अचनि था, पोइ दफ़े बि टैंकर ते चढ़ी करे चाइनीज़ जो जेको आहे उहो ड्रीमर जो हले पियो, केॾी बेइज़ती आई आहे पाकिस्तान की। पर तव्हां मूंखां इंपॉर्टेंस पुछी आहे, हीअ हेॾी रोटेशन जेकी थी आहे, अहिड़ी अपॉर्चुनिटी वरी न मिलंदी। हिन वक़्त में ईअं आहे त ॿुधी साईं मूंखे ॿुधायो त जेको फलाणे जेको आहे कंडीशन कयो, मंगणी में कंडीशन थींदी आहे, शादीअ में कंडीशन थींदी आहे, ॼमण जी तारीख़ में कंडीशन थींदी आहे, मरण जी तारीख़ में कंडीशन थींदी आहे, दोस्तीअ में हीअ कंडीशन आहे त हीअं लॻंदो आहे त असां धरनो हणंदासीं। केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अफ़सोस। सभु जेके आहिनि, जेके हाणे मां ॻाल्हायां त कंहिं चवनि ते उते सभु असांजा भाइर भेनरूं आहिनि, सभिनी लाइ इज़त आहे, असांखे इमरान ख़ान लाइ बि इज़त आहे, पार्टियुनि लाइ इज़त आहे, अपोज़िशन लाइ। पर हिकिड़ो फोरम थींदो आहे, अपोज़िशन जो हिकिड़ो रोल आहे सुठो, जेकॾहिं मैग्नानिमिटी ॾेखारींदा, मैच्योरिटी ॾेखारींदा त कॉपरेट कान अचे। असांजा इहे महिमान आहिनि, असां हाज़िर असांजी का सर्विसिस हुजे त असांखे ॿुधायो। हिते लॻो पियो हिन से मिलण न ॾींदो त असां धरनो हणंदासीं। सिंध खां बि माण्हू अचनि था, होॾां माण्हू अचनि था, हेॾां बि अचनि था, इहे सभु किराए जा टटू अचनि था। सही अॻिले इलेक्शन में 20% बि कोन मिलंदी। सही सिविल माण्हू कोई बि हिन ॻाल्हि खे सपोर्ट कोन थो करे। इहो हिनखे फायर बैक कयो आहे, न करणु खपे आहे पॉलिटिकली। अफ़सोस हुजे मां डिप्लोमेट आहियां, केॾी महिनत सां कई आहे फॉरेन ऑफिस, मिनिस्ट्री कई आहे, सिक्योरिटी आहे, सॼी शइ आहे। हिन ऑर्गेनाइजेशन वॾी रीजनल ऑर्गेनाइजेशन आहे, सुपर पावर्स असांखे ॾिसनि था पिया। चाइना असांजो वॾो दोस्त आहे, उहो छा चवंदा यार हिते त सिक्योरिटी कान्हे, भॼो था। छा ॾिसो न, मां मुंहिंजो अर्ज़ीज़ करण जो इहो आहे त अलाह करे पाकिस्तानी ऑर्गेनाइजेशन में जेके बि डिस्कशन थियनि, साइड लाइन ते जेके मीटिंग्स थियनि, उहे इनशाला प्रोडक्टिव थींदियूं, सभु कुझु थींदियूं। जेके हर मुल्क में इहा सिक्योरिटी हूंदी आहे, फलाणे धरनो हक़ आहे, पर D4 थो ॿाहिरि त धरनो पीसफुल जे करे हूंदो, पीसफुल था चवंदा वठनि त पीसफुल ॿाहिरि कयो न, छो न कयो, तव्हांजो हक़ आहे। पर वाए D4 चौक ते उते छो? ॾिसो वरी जीअं हुनखे शंकर खे जेको अख़बार में मां पढ़ियो, इंडियन एक्सटर्नल मिनिस्टर खे चवंदो तूं अॼु जलसे में ख़िताब कर, हे तरीक़ो आहे? सही मूंखे अर्ज़ु मूंखे मुंहिंजो दुखे थो दुखे हेॾी वॾी शेख साहब, असल में छा आहे, असां वटि जेको ज़ाती मफ़ाद आहे न, उहा वधीक असां हमेशह तरजीह ॾींदा रहिया आहियूं। असां बतौर पाकिस्तानी असां ज़ाती मफ़ाद खे वधीक तरजीह ॾिनी आहे, मुल्की मफ़ाद जी असांखे को परवाह न आहे। हाणे हीउ जेको चाइना जे वज़ीर आज़म जो 11 सालनि खां पोइ पाकिस्तान में अचणु, हिकिड़े पाकिस्तान जहिड़े मुल्क सां चाइना जो ताल्लुक़ हुजणु, इहा वॾी ॻाल्हि आहे। जेको चाइना आहे उहो हिन टाइम वर्ल्ड में सुपर पावर आहे ऐं सुपर पावर थियण वञे पियो, उनजी वॾी हैसियत आहे इकोनॉमिकली। ऐं चाइना जहिड़ो मुल्क पाकिस्तान खे भाइराणा सुठा दोस्ताना जेके तालुकात रखिया आहिनि, इहा पाकिस्तान जे लाइ हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे, पाकिस्तान जे लाइ एज़ाज़ आहे। बहितर हीउ जेको SCO इजलास थियण वञे पियो, या पाकिस्तान जे लाइ कंडक्ट करणु पाकिस्तान खे एज़ाज़ आहे, हासिल आहे।
पर छा आहे अनफॉर्चुनेटली असां वटि पॉलिटिकल इंस्टेबिलिटी एतिरी वधी वई आहे जो असां ज़ाती मुफ़ादनि जे करे असां मुल्की मफ़ाद विसारे वेहंदा आहियूं। पर हींअर जेको ही चाइनी वज़ीर आज़म जो हेॾे पाकिस्तान में अचणु ऐं इहो इजलास कोठाइणु हिकिड़ो पाकिस्तान लाइ वॾी ॻाल्हि आहे। जीअं अवां पहिरियां बि असांखे ॿुधायो त हाणे असांखे इहो ॿुधायो त ही जेको शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गेनाइज़ेशन आहे, अगरि इन में अहिड़े क़िस्म जूं पॉलिटिकल इंस्टेबिलिटीज़ जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे इन में इन्वॉल्व थियूं या उन्हनि जे नज़र में इहा आयूं त इहो हिकिड़ो केॾो वॾो नेगेटिव इम्पैक्ट पवंदो? चवंदो बिल्कुलु थींदो। ठीकु आहे, हुन में पॉलिटिकल डिस्कशन न थींदी हिन ऑर्गेनाइज़ेशन में ऐं बायोलेटरल न थींदी, इहो उसूल आहे। पर इमेज सां थींदो न भाऊ, इमेज बिल्डिंग लाइ एॾी महिनत कबी आहे। हद खां वधीक पाकिस्तान मुल्क हिकु आहे, एॾो सफ़र कयो आहे जंहिंजी अंत न आहे। त मुंहिंजो चवणु आहे त कम से कम उहा असां कोशिशि कयूं त जंहिंमें असांजो इमेज ख़राबु न थिए। हाणे हर शइ जेकी आहे इमेज ख़राबु केॾी महिनत कई आहे। हिकिड़ो इस्लामाबाद कैपिटल आहे ऐं असां सभिनी जो आहे, हेॾा वॾा माण्हू आया आहिनि। अलाह कंदो तव्हां मूंखां पहिरियों सुवाल इहो पुछो त केतिरो फ़ाइदो पाकिस्तान खे थींदो, फलाणो थींदो। छा में लीडर छा इमेज वठी वेंदा ऐं कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेको आहे। त चवण जो मक़सदु आहिनि त पाकिस्तानी न सभई, पर हाणे मूंखे ख़बर न आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पर इनशा ताला अलाह कंदो इहे रीजनल जेको ऑर्गेनाइज़ेशन आहे इहे इनशा सुठा हिन जा नताइज निकिरंदा। ऐं चाइनीज़ जेको आहे एॾो प्राइम मिनिस्टर आयल आहे हुते, हिते हुन सां सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं। रशियन प्राइम मिनिस्टर बि आयो आहे, सभु कुझु आयो आहे। तव्हांखे टाइम हुजे त तव्हां सुवाल पुछो त अमेरिका छा सोचींदो, यूरोपियन यूनियन छा थींदो। टाइम कोन्हे तव्हां वटि, न त मां तव्हांखे सॼो ॿुधायां। मक़सदु सॼो इमेज जो आहे। बसि अलाह करे इहो थी वञे ऐं थी वेंदो ख़ैर सां इंशाअल्लाह। ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़फ़रुल्ला शेख साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, अवां जे पैनलिस्ट जी असां जॾहिं ॻाल्हि ॿुधी, अवां ज़फ़रुल्ला शेख साहब जेके अॻूणा सफ़ीर बि रहिया आहिनि, उन्हनि वर्ल्ड लेवल ते पाकिस्तान जी नुमाइंदगी कई आहे। उन्हनि तमामु घणो ब्रीफली असांखे ॿुधायो त बेसिकली ही इशू आहे छा, ऐं उन्हनि असांखे इहो बि ॿुधायो त अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ पॉलिटिकल इंस्टेबिलिटीज़ जेकॾहिं मुल्क में हूंदियूं त इहो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट पवंदो वर्ल्ड लेवल ते, ऐं हिकिड़ो पाकिस्तान जो इमेज डाउन थींदो। पर उन्हनि इहा बि ॻाल्हि कई त हीउ जेको शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गेनाइज़ेशन आहे या पाकिस्तान जे लाइ तमामु घणी हैसियत रखे थो, ऐं इहो पाकिस्तान जी जहिड़े मुल्क मेज़बानी करणु माना पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। प्राउडली इहो जेको आहे पाकिस्तान खे फ़ख्रु करणु खपे इन ते, छाकाणि त ही ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिंमें 9 कंट्रीज़ आहिनि, जंहिंमें 3 रिज़र्व आहिनि ऐं जेके 6 आहिनि उहे परमानेंट मेंबर्स आहिनि। उहे मुल्क जॾहिं आहिनि, जॾहिं उन्हनि जी इक्वलिटी पाण में वधंदी, जॾहिं मुल्क पाण में तालुक़ उन्हनि जो वधंदो, जॾहिं उन्हनि जो रिलेशन्स पाण में स्ट्रॉन्ग थींदो, जेके बि SCO जा मेंबर आहिनि उहे पाण में ट्रेड कंदा, उहे पाण में इकोनॉमिकली हिक ॿिए सां ॾे वठि कंदा, त इहो हिकिड़ो हर कंट्री जे लाइ फ़ाइदो आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान लाइ। सो इन तरीक़े सां ई होपफुली इहे जेको 2 ॾींहंनि जो इजलास आहे इहो सुठो थी गुज़रंदो, ऐं इन खां पोइ जेके इन जा जेके रिकमेंडेशन्स आहिनि, जेके बहितरी आहे पाकिस्तान लाइ, उहा वधीक बहितर साबित थींदो। ऐं 2 ॾींहंनि जो इजलास आहे उन में वधीक ॾिसिजे त इन में छा थो थिए। नाज़रीन, प्रोग्राम जेको आहे जारी आहे, हिते वठंदो शॉर्ट ब्रेक। स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर अवां खे भलीकार चऊं था। नाज़रीन, जीअं त पाण पॉलिटिकल मामलात ते डिस्कस कंदा पिया अचूं, मुलाक़ातूं थियनि पियूं त कॾहिं वरी डेवलपमेंट्स जे मथां डेवलपमेंट्स थियनि पियूं। अॼु बि एहतजाज हुयो जेको ज़ैली कमेटी जी सदारत हेठि इजलास कयो वियो। ख़ुर्शीद शाह साहब जेके आहिनि पीपल्स पार्टी जा अॻवान, उन्हनि सदारत कई, पर अॼु उहो इजलास जेको आहे बिना नतीजे ख़तमु थी वियो। ऐं बिना नतीजे ख़तमु थियण खां पोइ जेको नेक्स्ट इजलास थींदो उहो 17 अक्टूबर जो ॿुधायो वियो आहे। ऐं उनखां अलावा अॼु MQM ऐं पीपल्स पार्टी जी पाण में मुलाक़ात थी आहे। उन्हनि आइनी अदालतुनि जे हवाले सां, आइनी तरमीम जे हवाले सां इतफ़ाक़ कयो आहे। ऐं अवामी नेशनल पार्टी उन्हनि बि इतफ़ाक़ कयो आहे त आइनी अदालतूं क़ाइमु कयूं वञनि। ॿिए तरफ़ JU आहे, उन्हनि जो बि मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। मौलाना साहब जो चवणु आहे त हुकूमत जेको ड्राफ्ट पेश कयो हुयो, जेका आइनी तरमीम उन्हनि पेश कई हुई, उहा बिल्कुलु अवामी मफ़ाद में न हुई, उहा
उहा सुप्रीम कोर्ट जे मफ़ाद में न हुई, उन करे उनखे ख़त्म करे असां इतफ़ाक़ करे नई अमेंडमेंट आणींदासीं। उन्हनि पंहिंजो ड्राफ्ट पेश करे छॾियो आहे हुकूमत खे। त ॿिए तरफ़ हुकूमत खे पीपल्स पार्टी MQM उन्हनि जी हिमायत हासिल आहे, अवामी नेशनल पार्टी जी हिमायत हासिल आहे। हाणे ॾिसजे त इहा अमेंडमेंट कॾहिं थियणु वञे पई, छाकाणि त 25 अक्टूबर खां पहिरियां इहो ज़रियनि खां मालूम थियो आहे त ही आइनी अमेंडमेंट करण जी जेको आहे टाइम पीरियड आहे। ऐं हाणे जेको अॼु जो इजलास हुयो, उमेद इहा पई कई त इन में कुझु न कुझु नतीजो निकिरंदो ऐं को खड़तेल निकिरंदो, पर हिन इजलास में बि कुझु न थी सघियो, बिना नतीजे ख़त्म थी वई। ऐं नेक्स्ट जेको इजलास आहे उहो 17 अक्टूबर ते थींदो। इन मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार रज़ा खत्री साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके असांखे तफ़सीली ॿुधाईंदा त इहो इजलास में कहिड़ा मामला तय थिया। वॾी महिरबानी रज़ा खत्री साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। सर, सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधाइजो, अॼु जो इजलास हुयो, उन इजलास में कहिड़ा मामलात हुया जेके तय थिया ऐं कहिड़ा मामला हुया जेके तय न थिया, ऐं अॼु जो इजलास बि बिना नतीजे छो ख़त्म थी वियो, उन जे पुठियां कहिड़ा सबब हुआ? वॾी महिरबानी अदा। असल में तव्हांखे यादि हूंदो त मुस्लिम लीग नून तमामु घणी कोशिशि कई, पर उनमें एक्चुअल उन आइनी तरमीम जे हवाले सां जेको तरीक़ो अख़्तियार कयो उहो ॾाढो गुझो उन्हनि रखियो हुयो। यानी उनजो जेको मसौदो हुयो, ड्राफ्ट हुयो तरमीम जो, उहो बि इत्तेहादी जमातनि खां बि लिकायो वियो, जंहिंजे नतीजे में हिकु अहिड़े ड्राफ्ट मार्केट में सर्कुलेट थियो, जंहिंजे नतीजे में नून लीग जी हुकूमत खे तरदीदूं करणियूं पियूं त इहो ड्राफ्ट जेको आहे सो हुननि जो डिज़ाइन कयल न आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त शयुनि खे जेतिरो तव्हां कालीन जे हेठां लिकाईंदो त उन में जेको आहे सो बदगुमानी वधे थी, ऐं इहो ई सबबु हो त मौलाना फज़ल रहमान जेको आहे सो शदीद काविड़ियल हुयो नून लीग खां। पोइ इहो सॼो टास्क जॾहिं नून लीग नाकाम थी इन सॼे मामले में, उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे कुल्हनि ते खयो, ऐं उनखां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त जंहिं हिसाब सां उन जूं जेके सरगर्मियूं हुयूं आइनी तरमीम जे हवाले सां, उहे आहिस्ते आहिस्ते असां ॾिठो त साम्हूं अचणु शुरू थियूं। उनमें जेका अहम पेशरफ़्त हुई उहा इहा हुई त आइनी तरमीम जे हवाले सां मौलाना फज़ल रहमान जेको शदीद काविड़ियल हुयो नून लीग खां, उनखे बिलावल भुट्टो ज़रदारी न्यूट्रलाइज़ बि कयो, ऐं गच अहिड़ा मामला हुआ जेके हुकूमत ऐं ॿियनि धुरियुनि जेके चाहियो पिए त आइनी तरमीम में शामिल कया वञनि, उन तां हुकूमत खे बि पोइ ते हटणो पियो आहे, ऐं जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि खे पोइ ते हटणो पियो आहे। हाणे हिन वक़्तु बि जंहिं वक़्तु पाण ॻाल्हायूं था, इहा पोज़ीशन क्लियर न आहे त उन जेका आइनी तरमीम थींदी उनमें सिर्फ़ु आइनी अदालतूं हूंदियूं या ॿिया मामला बि हूंदा, छाकाणि त आइन जे आर्टिकल जेको 181 84 में तरमीम जे हवाले सां ॻाल्हियूं हलनि थियूं, जेकॾहिं इहो मामिलो हुनमें शामिल कयो वञे थो त पोइ सुप्रीम कोर्ट फारिग थी वेंदी, छाकाणि त सुप्रीम कोर्ट जी जेका अथॉरिटी आहे, यानी उनजो जेको नालो ई आहे सुप्रीम कोर्ट, सभिनि खां वॾी आला अदालत, पोइ उनजी उहा पोज़ीशन न रहंदी। इहो ई सबबु आहे त मौलाना फज़ल रहमान उनजी सुप्रीम कोर्ट जी जेका डिग्निटी आहे या उनजी जेका अथॉरिटी आहे उनखे बरक़रार रखणु चाहे थो। पर माज़ी में असां ॾिठो आहे त जीअं वफ़ाक़ी हुकूमतनि खे सुप्रीम कोर्ट मां जेको आहे सो उन्हनि खे जंहिं अंदाज़ सां ब्लैकमेल कयो वियो आहे या प्रेशराइज़ कयो वियो आहे, इन करे हे वॾियूं जेके जमायतूं आहिनि, ख़ुसूसन पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, उहे चाहिनि थियूं त कंहिं तरीक़े सां सुप्रीम कोर्ट जेको उन्हनि खे वफ़ाक़ी हुकूमतनि खे जंहिं अंदाज़ सां ब्लैकमेल करे या पंहिंजी मर्ज़ी ऐं ख़्वाहिश जा फ़ैसिला मथनि मड़े थी, उहो जेको आहे सो अख़्तियार उनखां वापसि वरितो वञे। पर ॻाल्हि इहा आहे त कंहिं चीफ जस्टिस पंहिंजी ख़्वाहिशनि जी बुनियादनि ते वफ़ाक़ी हुकूमतनि खे ब्लैकमेल करे पंहिंजा मामला सिधा कया आहिनि माज़ी में। अच्छा रज़ा खत्री साहब, जेको मौलाना साहब जेको मुसवदो तयारु कयो हो आइनी तरमीम जे हवाले सां, जेको ड्राफ्ट उन्हनि तयारु कयो आहे, ज़रियनि खां असांखे मालूम थियो आहे उहो जेको PTI जे
अॻवाननि सां बि शेयर कयो वियो आहे। उनमें कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मां ॿुधाइणु चाहियां थो त उनमें आइनी अदालतुनि जो को तसवुर न आहे, उनखां अलावा उनमें फ़ौजी अदालतूं न आहिनि, उनखां अलावा जेको ही आइनी अदालतूं कोशिशि करे पई हुकूमत ऐं पीपल्स पार्टी वारा कनि पिया, उनजो बि ज़िक्र न आहे। सुप्रीम कोर्ट खां मथे का बि अदालत न आहे। उनखां अलावा मौलाना साहब जेके बि उनमें शिकूं या जेके पॉइंट्स रखिया आहिनि उहे टोटली अगेंस्ट आहिनि हुकूमत जे। तव्हां छा था सम्झो, हुकूमत हुजे, पीपल्स पार्टी हुजे, MQM हुजे, उनखां अलावा अवामी नेशनल पार्टी बि अॼु रिसेंटली उन्हनि हिमायत करे छॾी आहे आइनी अदालतुनि जी। तव्हांखे छा थो लॻे, छा हिकु दफ़ो ॿीहर मौलाना साहब उन्हनि सां कंहिं बि मामलात में कोन ठहंदो, या तव्हांखे लॻे थो त हीअ आइनी जेका तरमीम आहे हिकु दफ़ो ॿीहर हुकूमत नाकाम वेंदी इन में? न, मुझे ख्याल इहो आहे त हिन दफ़े हुकूमत कोशिशि कंदी तो कामयाब थी वञे। मौलाना असल में आइनी अदालत बदिरां आइनी बेंच जी ॻाल्हि करे थो, ऐं इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त आइनी बेंच ते कॾहिं हूंदो त उहो मामला हलाईंदो, पर जेकॾहिं आइनी अदालत ठही थी वञे त पोइ तव्हांखे तइ करणो पवंदो त कहिड़ा कहिड़ा मामला आहिनि जेके उहा जेका आइनी अदालत हूंदी उहा ॿुधंदी, ऐं उनखां पोइ जेकॾहिं आइनी अदालत को फ़ैसिलो ॾिए थो त उनजी अथॉरिटी केरु हूंदो, सुप्रीम कोर्ट हूंदी या का ॿी अथॉरिटी हूंदी। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट हूंदी ऐं सुप्रीम कोर्ट खां तव्हां इहो अख़्तियार खसे उनखे ॾियो था त पोइ अवां सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी पोज़ीशन खे कीअं वाज़े कंदो। सो इहे 12 टेक्निकल मामला आहिनि, ऐं इहो ई सबबु आहे त मौलाना चवे थो त का ज़रूरत कोन्हे तकड़ करण जी, पर हाणे असल में टाइमिंग खे ॾिसणो पवंदो, छाकाणि तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हिन वक़्तु ताईं जस्टिस मंसूर अली शाह जे लाइ चीफ जस्टिस मुक़ररु करण जे हवाले सां अञा ताईं नोटिफिकेशन जारी कोन कयो वियो आहे। उनजो सबबु इहो आहे त हुकूमत जी कोशिशि आहे त कंहिं तरीक़े सां 20 अक्टूबर ऐं 25 जे विच में इहो मामिलो हल थी वञे त पोइ वरी फ़ैसिलो कजे त जेकॾहिं जस्टिस काज़ी फ़ाइद ईसा खे आइनी अदालत जो सरबराह मुक़ररु करे छॾिजे ऐं जस्टिस मंसूर अली शाह खे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो चीफ जस्टिस मुक़ररु कजे। पीपल्स पार्टी जे अंदरि सां चाहे पई उनमें जेकॾहिं हू कामयाब थी वञे त पोइ मंसूर अली शाह खां मुंहिंजो ख़्यालु आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे उत्तर पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून खे का क्रेडिट कोन हूंदो, छाकाणि त आइनी अदालत मौजूदु हूंदी ऐं उनजे लाइ इतला इहे आहिनि त रिटायर्ड चीफ जस्टिस काज़ी फ़ाइद ईसा मुमकिन आहे त इहो उहिदो चीफ जस्टिस जो उनजे हवाले कयो वञे। पर ॾिसणो इहो पवंदो त छा आइनी अदालत जे चीफ जस्टिस लाइ को रिटायर्ड जज चीफ जस्टिस थी सघे थो या नथो थी सघे, या उनजो उहिदो चीफ जस्टिस जो हूंदो या हैदर सरबराह जो हूंदो। इहे बुनियादी तौर ते नंढियूं नंढियूं शयूं, पर असल में पंहिंजे उन जेको उनजो जेको आहे जोहर जंहिंखे चइजे उनमें वॾियूं शयूं आहिनि, छाकाणि त अॻिते हली सॼी सूरत जा जेके कॉन्सिक्वेंसिस थींदा उहे बि वफ़ाक़ी हुकूमत खे भोगणा पवंदा, या जेकॾहिं फ़ाइदा थियनि था उनजी बेनिफिशरी वफ़ाक़ी हुकूमत थींदी। पर हिन में सॼी सूरत में सियासी पार्टी खे गॾु इहा ॻाल्हि ज़हन में रखणी पवंदी। अच्छा रज़ा खत्री साहब, असल में छा आहे त हुकूमत जेका कोशिशि कई काज़ी फ़ाइद ईसा खे एक्सटेंशन ॾियण जे लाइ या एज लिमिट वधाइण जे लाइ, इहो उन्हनि जो नाकाम थी वियो। उनमें हुकूमत मुकमल तौरु नाकाम आहे ऐं अॻिते बि असांखे नज़र नथो अचे। असांखे ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे बतौर सहाफ़ी त काज़ी साहब जेके आहिनि उहे हाणे वञण जी तयारी कनि पिया, हाणे रिटायर थियण जी तयारी कनि पिया। जीअं त चवंदा आहिनि त दिलि केयर मां आंसूअ में बह गए। चलो इहो इन मिशन में त हुकूमत नाकाम वई मुकमल तौर ते, पर जेके ही आइनी अदालतूं आहिनि, हिकु तरफ़ मौलाना आइनी अदालतुनि जे अगेंस्ट आहे, ॿिए तरफ़ हुकूमत उनखे सपोर्ट करे पई। बतौर तजिए निगार तव्हां इन आइनी अदालतुनि खे कीअं था ॾिसो? छा इहे आइनी अदालतूं अवाम जे मफ़ाद वटां आहिनि? छा इहा कंहिं इंडिविजुअल माण्हू खे सपोर्ट हासिल हूंदी? छा इन्हनि सियासी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो जेके सियासी पार्टियूं आहिनि? तव्हां इन खे कीअं था ॾिसो आइनी अदालतुनि खे? हिनमें अवामी मुफ़ाद जी जैसे तव्हां ॻाल्हि कयो था, एक्चुअल अवामी मुफ़ाद सिधी रीति त असांखे नज़र कोन थो अचे। जीअं असां वटि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में इहो दहशत ॾियण जी कोशिशि कई वञे थी त आइनी अदालतुनि जो अवाम जे मामलनि सां कहिड़ो तालुक़ु आहे। पर सची ॻाल्हि इहा आहे त आइन ख़ुशूसी तौर ते हिकिड़ो अहिड़ो दस्तावेज़ आहे जेको सॼी रियासत खे हलाए थो। रियासत पाबंद हूंदी आहे हिन ॻाल्हि जी तो आइन जे दस्तावेज़ तहत हले। हाणे पाकिस्तान में जेके माज़ी में तजुर्बा थिया आहिनि उनमें हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थी आहे, इहो उनजो सबबु इहो हो त मियां नवाज़ शरीफ़ में मोहतरम बेनज़ीर भुट्टो इन पंहिंजी सॼी टीम जेका कानूनी टीम हुई
उन सां मुशावरत खां पोइ जेको उन्हनि मीसा खे जमहूरियत साइन कयो उनमें आइनी अदालतूं हुयूं। इहा बि ॻाल्हि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन वक़्तु न इन पोज़ीशन में हुई, न ही उनजी का अहिड़ी सूरत हाल हुई जो उहो कोई स्टेक होल्डर हुजे। पर बदकिस्मती इहा आहे त बीबी जी शहादत खां पोइ अरिड़हीं तरमीम थी ऐं उनमें कुझु शयूं मीसा खे जमहूरियत जूं एड्रेस थियूं, पर आइनी अदालत उन वक़्तु नून लीग मुखालफ़त कई, जंहिंजे करे उहो ठही कोन सघियूं। छाकाणि त उन वक़्तु नून लीग खे सुप्रीम कोर्ट वधीक सूट पे कयो, पर पोइ जॾहिं इन ई कोर्टनि जे हथां उनखे ॾंगियो वियो त पोइ इहा उनखे रियलाइज़ेशन थी त हाणे का अहिड़ी अदालत हुजणु घुरिजे जेका वफ़ाक़ी हुकूमतनि जे मातहत हुजे ऐं उन मां को बेनिफिट हासिलु कजे। पर हिननि खे हिते हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त ज़रूरी त न आहे त वफ़ाक़ी हुकूमत में हमेशह हुजनि, ॿी पार्टी अची सघे थी ऐं उहा जेकॾहिं इन्हनि अदालतनि खे इस्तेमालु कंदी त इन्हनि जो नुक़सानु थींदो। तंहिंजे करे तरीक़ेकार यानी अदालत जो जेको ढांचो आहे उहो इन अंदाज़ सां क़ाइमु कयो वञे जो उनजी वधि में वधि गैर जानबदारी या आइन जी पासदारी करण जो जेको उनजो कमु आहे उहो पूरो करे ऐं उनखे पंहिंजी ज़ाती ख़्वाहिशनि ऐं बुनियादनि ते मामलनि खे न हलाए। सो हाणे हिन वक़्तु मुल्क जी वॾी जमात पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आइसोलेशन में आहे, उनजो सरबराह जेल में आहे, जेल खां ॿाहिरि निकिरे थो त हिन हुकूमत जे लाइ अञा वधीक मसइला पैदा थींदा। जेल में मौजूदु आहे, उनजे बावजूदि आइनी तरमीम जे हवाले सां हू मुसलसल जेको आहे इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु कोन्हे। इन करे त हुनखे इहो शक आहे त इहे तरमीमूं असल में इन जे लाइ हिकिड़ो फाव तयारु करण जे लाइ कयूं पियूं वञनि। त हिन सॼी सूरत हाल में हीअ जेका सोसाइटी सियासी माहौल जेको सॼो डिवाइड आहे उनजे करे हीअ जेके तरमीम थींदी जेसिताईं सभु दुरियूं ते इतफ़ाक़ न कंदियूं तेसिताईं इहे तरमीमूं जेको आहे सो कतई क़ाबिल क़बूल कोन हूंदियूं। सो ईंदड़ ॾींहंनि में हीअ जी SCO कॉन्फ्रेंस ख़तमु थींदी शिंघाई ताउन वारी तंज़ीम जी, त पोइ मुमकिन आहे त सूरत हाल पाण खे साम्हूं अची वेंदी ऐं हिन वीक जे एंड ताईं शयूं घणियूं क्लियर थी वेंदियूं। अच्छा रज़ा खट्टी साहब, ॿिए तरफ़ असां पंहिंजे प्रोग्राम्स में वुकला बिरादरी जा जेके अॻवान आहिनि उन्हनि खे बि असां प्रोग्राम में घुरायो आहे, उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधो आहे। उनमें कराची बार एसोसिएशन जा प्रेसिडेंट हुजनि या सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जा जेके जनरल सेक्रेटरी हुजनि, उन्हनि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे हाई कोर्ट में घुरायो बि हुयो। उते बि उन्हनि उनखे जेके उन्हनि जा तासुरात हुया उहे उन्हनि खे ॿुधाया हुआ। त वकील बिरादरी जेका आहे उहा सरापा एहतिजाज आहे त आइनी अदालतूं कंहिं बि तरीक़े सां असांखे जेको आहे उहे मंज़ूर न आहिनि ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त कंहिंखे बि एज लिमिट हुजे या एक्सटेंशन हुजे उहा क़ाबिल क़बूल न आहे। अगरि ईअं थियो, अगरि हुकूमतूं ईअं कनि थियूं त उनमें पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, केर बि इन अमेंडमेंट में शामिल हूंदो त असां उनजी मुखालफ़त कंदासीं, असां लाहे अमल जोड़ींदासीं। त तव्हां छा था सम्झो, चलो मौलाना सां डील करणु कंहिं इंडिविजुअल पार्टी सां डील करणु त आसान आहे, छा हुकूमत वुकला बिरादरी खे डील करे सघंदी इन मामले ते? न, हाणे हिकिड़ी त तव्हांखे ॻाल्हि ध्यान में रखणु घुरिजे त पार्लियामेंट ही हिकिड़ी अहिड़ो इदारो आहे जेको समूरनि इदारनि जी मां सॾाए थो, छाकाणि त आइन में तरमीम जो अख़्तियार उनखे आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त हुकूमतूं ज़ाहिर आहे कोशिशि कंदियूं आहिनि सियासी धुरियुनि खे उनखां हिमायत वठी आइन में तरमीम कराईंदियूं आहिनि, इहो उनजो हक़ु आहे ऐं मौलाना खे जेकॾहिं राज़ी करे ऐं जेकॾहिं हू तरमीम कराए थी वञनि त उनखे चैलेंज नथो करे सघिजे। ॻाल्हि इहा त वकीलनि जा मामलनि खे तव्हां जेकॾहिं ज़हन में रखंदो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी फॉलोइंग जेको आहे सो वकीलनि जे अंदरि मौजूदु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि जीअं तव्हां पहिरीं कई पे ऐं थोरो हुनखे क्लियर कंदो वञा त तहरीक इंसाफ़ वारे पासे खां हिकिड़ी कंसर्न इहे क्लियर आहिनि, उहे चवनि था त हीअ आइनी अदालत असल में तहरीक इंसाफ़ खे फ़ारिग करण जे लाइ सॼी ठाही थी वञे। उनजो सबबु इहो आहे त इलेक्शन कमीशन में जेका हुनजी इलेक्शन पार्टी इलेक्शन जे हवाले सां हुनखां जी पहिरीं निशान फुरियो वियो, नालो फुरियो वियो। हाणे मख़सूस सीटनि वारो फ़ैसिलो जेको आहे उहो आइनी अदालत कंदी ऐं उनमें हिननि खे फ़ारिग करे छॾींदी। मुमकिन आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे बैन करण जी सूरत हाल पैदा थिए, छाकाणि त हिन वक़्तु जेका सूरत हाल ख़ुदि PTI पैदा कई हुई ऐं उनजो चीफ मिनिस्टर जे हिसाब सां वफ़ाक़ में चढ़ाई कई, त इन सॼी सूरत हाल में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणु घुरिजे त
त इहो सॼो ग्राउंड जेको आहे सो ठाहियो पियो वञे। PTI खे इहो कंसर्न आहे त मुमकिन आहे त इमरान खे फिक्स कनि, उनजी पार्टी फारिग कनि ऐं मखसूस सीटनि वारो फ़ैसिलो जेको आहे सो हुकूमत जे हक़ में वञे। त इन करे इहे वकील जेके आहिनि तहरीक इंसाफ़ जा या जेके ॿियूं तुरियूं आहिनि उहे गैर जानबदार चइजे या जेके मुल्क में हिकिड़ी बहितर सियासी माहौल जो मुतलाशी आहिनि, उन्हनि सभिनि जी कोशिश ख़्वाहिश ई आहे जे अंदाज़ सां जंहिं तरीक़े सां हुकूमत जेके तरमीम करे आइनी अदालतनि जो क़याम अमल में आणणु चाहे थी, बुनियादी तौर ते उनजे पोयां नीयत जेको आहे सो आइनी अजारादारी जी न पर तहरीक इंसाफ़ खे फिट करण जी आहे। ठीक है, वॾी महिरबानी रज़ा खत्री साहब, मां असांखे टाइम ॾिनो ऐं तफ़सीली ॿुधायो त ही जेका अमेंडमेंट आहे उन में कहिड़ा हर्डल्स आहिनि, छा रिकमेंडेशन्स आहिनि ऐं इहा अवामी मफ़ाद वटां आहे या न आहे। उनखां अलावा ही जेको इजलास आहे उहो नेक्स्ट वीक चइजे या 17 अक्टूबर ते जेको आहे इहो इजलास वरी ॿीहर कयो वेंदो। जेको अॼु पार्लियामेंट्री कमेटी जो इजलास थियो आहे बिना नतीजे ख़त्म थी वियो। हाणे 17 अक्टूबर ते ॿीहर इहो इजलास थींदो ऐं ज़रियनि खां इहो मालूम थिए पियो त 25 अक्टूबर खां पहिरियां इहा कानून साज़ी थी वेंदी। हुकूमतुनि जो बि अहिड़ो चवणु आहे, जेके सियासी पार्टियूं आहिनि, जेके इतिहादी गवर्नमेंट आहिनि, उन्हनि जो बि इहो चवणु आहे त इहा 25 अक्टूबर खां पहिरियां थींदी। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त काज़ी फ़ाइज़ साहब जी जेका रिटायरमेंट आहे उहा बि 23-24 ते आहे। हाणे ॾिसजे छा उन खे फेवर मिलंदी या उन खे फेवर न मिलंदी, या एज लिमिट जो इशू हल थी वेंदो, या जेको ही आइनी अदालतुनि जो हवाले सां जीअं असांजे पैनलिस्ट अव्हांखे ॿुधायो त आइनी अदालतुनि जो छा इशू आहे, उहे छा थी सघंदो। जेकॾहिं अगरि असां मुसवदो ॾिसूं त JU आहे टोटली अगेंस्ट आहे हुकूमत जे, ऐं हुकूमत जो जेको मुसवदो आहे उहो टोटली अगेंस्ट आहे मौलाना जी। हाणे ॾिसजे छा इन्हनि जा विच में मामलात ठही था वञनि ऐं छा ही कानून साज़ी थिए थी या नथी थिए। इन मामले ते लम्हा ब लम्हा असां तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। सो प्रोग्राम जो नाज़रीन वक़्तु जेको आहे पुॼाणी थो पहुचे, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।